संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर आज़म इमरान खान कोरोना सूरत हाल बाबत राब्ता कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में कोरोना जे वधंदड़ सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। तालीमी इदारनि जी बंदिश जे हवाले सां NCOC जी सिफ़ारिशुनि ऐं तालीमी इदारनि जी बंदि करण बाबति गौर वीचार कयो वेंदो। मुल्क में कोरोना की ॿी लहर दौरान केसेस में खतरनाक हद ताईं इजाफे सबब वफ़ाक़ी हुकूमत 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं सॼे मुल्क में तालीमी इदारा बंद करण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त 26 नवंबर खां स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ ऐं ट्यूशन सेंटर्स के बंद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 5 दिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जूं मोकलूं हूंदियूं, जंहिंखां पोइ 11 जनवरी खां तालीमी इदारा ॿीहर खोलिया वेंदा। जिते ऑनलाइन निज़ाम आहे उते ऑनलाइन तालीम जो सिलसिलो जारी रहंदो ऐं जिते ऑनलाइन सिस्टम न हूंदो उते उस्ताद होमवर्क ॾींदा। उन हवाले सां फ़ैसिला सूबाई हुकूमतूं कंदियूं। दिसंबर में थींदड़ समूरा इम्तिहान 15 जनवरी ताईं मुलतवी कया विया आहिनि। हिन साल कंहिं बि सूरत में इम्तिहाननि खां सवाइ ॿारनि खे ईंदड़ क्लासिस में प्रोमोट न कयो वेंदो। वञनि जेकॾहिं ईअं करणो आहे त अहिड़ा प्राइमरी स्कूल जिन में एनरोलमेंट 73% आहे उन्हनि खे बंदि कयो वञे। तालीमी इदारनि में समूरियूं गैर तदरीसी सरगर्मियूं हिन साल मुकमल तौर ते बंदि थियण घुरिजनि। नंढनि ख़ानगी स्कूलनि खे माली रिलीफ ॾियण लाइ बैंकुनि मां आसान शर्तुनि ते कर्ज़ ॾिना वञनि ऐं ख़ानगी स्कूलनि खे बदहाली जो शिकार थियण खां बचाइण लाइ कर्ज़नि ते ब्याज वफ़ाक़ी हुकूमत अदा करे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि बैनुल सूबाई वज़ीरनि जे इजलास में तजवीज़। लाहौर में बरकी रोड ते CTD थाणे ते दहशतगर्द जो हमलो। CTD तर्जमान मौजूद जवाबी कार्रवाई में हमले आवर मारिजी वियो। दहशतगर्द वटां हथियार, हैंड ग्रेनेड ऐं आपघाती जैकेट हथ कई वई। हैदराबाद में 5 दिसंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। शहर जा 17 इलाइक़ा सील करण जो नोटिफिकेशन जारी। DC हैदराबाद मूजिब बल्दिया कॉलोनी, मुबारक कॉलोनी, सहाफ़ी कॉलोनी ऐं गुलिस्तान फातिमा वारा इलाइक़ा सील कया वेंदा। दामने कौसार, एयरपोर्ट रोड, लतीफ़ाबाद, नसीमनगर चौक ऐं बादुआ बि सील कयो वियो। भिटाई टाउन, कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी ऐं गुलिस्तान सज्जाद खे भी सील करण जो फ़ैसिलो। अलमदार चौक, कासमाबाद ऐं इसका विलेज खे भी सील करण जो फ़ैसिलो। स्मार्ट लॉकडाउन अॼु खां 5 दिसंबर ताईं जारी रहंदो। कराची में स्मार्ट ऐं माइक्रो लॉकडाउन बावजूद शहर SOPs नज़रअंदाज करे छॾियूं। स्मार्ट लॉकडाउन वारनि इलाइक़नि में एहतियाती उपाउ मुकमल तौर ते नज़रअंदाज। कराची में सुभाणे खां होटलनि अंदरि खाधो खाइण ते पाबंदी लागू। कमिश्नर इफ्तिखार शालवाणी जो चवणु आहे त रेस्टोरेंट्स में खुलियल हंधनि ते खाधो खाइण जी इजाज़त हूंदी। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे, सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजय रख पाईंदासीं। आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सकाफ़ती वारिस सदाबाद हुजे जे सिरे हेठि 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुंड कुर्छ में तकरीबूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मलमलाखड़ा। स्कूलनि में थींदड़ इंटलेक्टी प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टैबलोस पेश। क़ौमी गीतनि ते झुमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।